नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जर्नलिस्ट काउंसिल तालका किंगरी जे उहिदेदार वसीम घमरो जे भाउ जुनेद घमरो खे वेगे मामे अरबाब घमरो ऐं संदसि पुटनि हथियारनि लठनि ऐं कुआड़नि सां हमिलो करे सख़्तु ज़ख़्मी करे विधो आहे। ॻोठाण रड़ियुनि ऐं दाहूं कूकूं आवाज़ ॿुधी ॿाहिरि निकिरी आया। जवाबदार फ़रार थी विया। ज़ख़्मी जुनेद खे ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हद जी पुलिस बिरादरी जतोई खे इतला मिलण बावजूदि हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आणे सघी। सहाफ़ी वसीम घमरो मीडिया अॻियां दाईंदे ॿुधाए त असांखे असांजो वेगो मामो अरबाब घमरो ऐं संदसि पुटनि बेगुनाह हमिलो करे ज़ख़्मी कयो आहे। SSP खैरपुर खां मुतालबो करियूं था त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मथनि कानूनी कार्रवाई करे कैफ़े किरदार ताईं पहुंचायो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।